अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खिलाड़ में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हारंदड़ वीडियो बहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदो रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे घणो परेशान हूंदो। हू हाणे तमामु जल्द रेस मंसूर सां मिलंदो त पोइ हिनखे सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। यानी जॾहिं बि रेस मंसूर आज़ाद थी ईंदो त पोइ मुराद जेको आहे रेस मंसूर सां मिलण वेंदो। यानी हिनखे पोइ सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी रेस मंसूर दुश्मन आहे या सॼण। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रेस शाह अनवार ॾाढो ख़ुशि हूंदो। हू हाशिम खे चवंदो त तूं हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं पासीरो थी वञ। अगरि जेकॾहिं रेस मंसूर जा माण्हू तोखे ॾिसी काबू करे विया त पोइ तोखे हुननि खां बचणु मुश्किल आहे। जेकर हाली फ़िलहाल तोखे 2-3 ॾींहं पासीरो थियणो पवंदो। जेसीं ताईं रेस मंसूर जो कावड़ झको नथो थिए तेसीं ताईं तूं उन्हनि जे साम्हूं न वेंदो कर। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर हैदर खे चवंदो त हाणे तव्हांखे कीअं बि करे इन हाशिम खे काबू करणो पवंदो। अगरि जेकॾहिं तव्हां हाशिम खे काबू न कयो त पोइ मां तव्हांखे हमेशह जे हमेशह लाइ कढी छॾींदुसि। यानी हमेशह हमेशह लाइ तव्हांखे मारे छॾींदुसि। ऐं पोइ हैदर वञी इहा ॻाल्हि पंहिंजे बॉडीगार्डनि खे ॿुधाईंदो त पोइ हू हाशिम जे पोयां लॻी पवंदा त पोइ हाशिम खे काबू करे ऐं पंहिंजे हवेली में ॿधी काबू करे रखंदा त पोइ रेस मंसूर हिन खां हिसाब किताब सिधो कंदो। यानी हाशिम पोइ सभु सचूं कराईंदो। यानी रेस मंसूर मुराद खे पंहिंजो करण जी कोशिशि कंदो। यानी रेस शाह अनवार जा शैतानगिरियूं सभु ज़ाहिर कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा हाणे तमामु जल्द अली खान खे मारे ऐं उन जो लाश मुराद तरफ़ रवानो कंदा। यानी तोहफ़े तौरु मुराद खे अली खान जो लाश ॾींदा। जो रेज़न वारा इहो सम्झी रहिया आहिनि त मिठल खे मारण में मुराद जा हथ आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।